सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ फ़ौज ऐं रेंजर्स जी मदद सां ऑपरेशन जी मंज़ूरी ॾेई छॾी। निगरान वॾे वज़ीर जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास कोर कमांडर ऐं IG सिंध समेत ॿियनि जी शिरकत। IG सिंध पारां अमन अमान जी सूरतहाल ऐं ऑपरेशन बाबति इजलास खे ब्रीफिंग बिना देर घोटकी कंदकोट पुल जो कमु शुरू करायो वञे। निगरान वॾे वज़ीर जी हिदायत। कोर कमांडर जो चवणु आहे त दरिया जे बंदनि ते 400 चौकियूं क़ाइमु करे रहिया आहियूं। धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ पाक फ़ौज जदीद हथियार फ़राहम कंदी। DG रेंजर्स ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त ग़ैर क़ानूनी हाइडेंट्स ख़िलाफ़ रेंजर्स ऐं पुलिस वाटर बोर्ड सां गॾु ऑपरेशन करे रही आहे। वॾे वज़ीर पारां ग़ैर क़ानूनी हाइडेंट्स ख़िलाफ़ ऑपरेशन कामयाब करण जी हिदायत। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी चीनी नायब सदर सां मुलाक़ात। सीपेक मुआशी ऐं वापारी सहकार सूधो ॿिनि तरफ़नि लाॻापनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। निगरान वज़ीर आज़म जोग्राफियाई सलामती समाजी ऐं मुआशी तरक़ी में चीन जी मदद खे साराहियो। चीनी नायब सदर हॉन सिंह चवे थो पाक चीन दोस्ती अनोखी आहे। ॿिन्ही मुल्कनि जे अवाम में भाइराणा लाॻापा आहिनि। चीन जे पाड़ेसरियुनि बाबति पॉलिसी में पाकिस्तान जो ख़ासि मक़ाम आहे। चीन पाकिस्तान जे बुनियादी मुफ़ादनि जे तहफ़ुज़ जी कोशिश जारी रखंदो। सिख अॻवान जे क़त्ल मामले ते कैनेडा ऐं भारत में छिकताण बरक़रार। कैनेडा सिख अॻवान जे क़त्ल वारे मामले ते भारत खां सहकार जो मुतालबो करे छॾियो। सिख अलहदगी पसंद अॻवान जो क़त्ल संगीन मामिलो आहे। उन मामले खे संजीदगीअ सां वठणु घुरिजे ऐं असां इहो ई करे रहिया आहियूं। इंसाफ़ जी कार्रवाई खे अॻिते वधायो वेंदो। भारत सिख अॻवान जे क़त्ल जी जांच में सहकार करे कैनेडा भारत खे चिड़ नाहे ॾियारे रहियो ऐं नई मसइला पैदा करे रहियो आहे। इहो मामिलो कानून जी हुकुमरानी जो आहे। कैनेडा जे वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो जूं न्यूयॉर्क में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं कैनेडा में इंसाफ़ जो सख़्त ऐं आज़ाद निज़ाम मौजूदु आहे। यकीनी बणाईंदासीं त कैनेडियन निज़ाम जो एहतराम कयो वञे। नरेंद्र मोदी सां पंहिंजनि ख़दशनि ते खुली करे ॻाल्हायो हो। भारत उन मामले ते संजीदगीअ सां गौर करे भारत एहतिसाब इंसाफ़ जी फ़राहमी यकीनी बणाइण लाइ असां सां गॾिजी कमु करे। Around the importance of the rule of law and unequivocal about the importance of protecting Canadians and standing up for our values. That's why we call upon the government of India to work with us to establish processes to discover and to uncover the truth of the matter and to allow justice and accountability to be served. अमरीका सिख अॻवान हरदीप सिंह नजर जे क़त्ल जो इल्ज़ाम भारत मथां लॻाइण वारे मामले ते कैनेडा सां कंहिं बि छिकताण जी तरदीद करे छॾी। अमरीका जो क़ौमी सलामती जे सलाहकार जैक सलिवान वाज़े कयो आहे त भारत ते कैनेडा जे संगीन इल्ज़ामनि ते ॻणती आहे, पर ॻणती बावजूद अमरीका ऐं कैनेडा विच में उन मामले ते का छिकताण नाहे। अमरीका भारत सां इहो मामिलो आला तरीन सतह ते उथारियो आहे। अमरीका चाहे थो त जांच अॻिते वधे ऐं क़त्ल में मुलविस माण्हू इंसाफ़ जे कटहरे में आंदा वञनि। PCB पारां ICC वर्ल्ड कप लाइ 18 रुकनी टीम जो ऐलान। बाबर आज़म क़ौमी टीम जो कप्तान, शादाब खान नायब कप्तान बरक़रार। इंजरी जो शिकार फास्ट बॉलर नसीम शाह जी जाइ ते हसन अली खे टीम में शामिल कयो वियो। ॿियनि रांदीगरनि में अब्दुल्ला शफ़ीक़, फ़ख़ुर ज़मान, इमामुल हक़, हारिस रऊफ़, इफ़्तिख़ार अहमद, शाहीन आफ़रीदी, मोहम्मद रिज़वान, मोहम्मद नवाज़, मोहम्मद वसीम जूनियर, हसन अली, सऊद शकील, सलमान आग़ा ऐं उसामा मीर शामिल। क़ौमी टीम जो चीफ सिलेक्टर इंज़मामुल हक़ चवे थो वर्ल्ड कप लाइ 3 रांदीगरनि खे रिज़र्व रखियो वियो आहे, जिन में मोहम्मद हारिस, इब्रार अहमद ऐं ज़मान ख़ान शामिल आहिनि। नेब तरफ़ां सुप्रीम कोर्ट जे नेब केसेस जी बहालीअ बाबति फ़ैसिले ते अमल दरामद शुरू। क़ौमी एहतिसाब ब्यूरो 80 केसनि जी लिस्ट रजिस्ट्रार ऑफिस में जमा कराए छॾी। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ ऐं PP अॻवान रुबीना ख़ालिद खे तलबी जो समन जारी करे छॾियो।
ठुल में फौरन नथा क़त्ल थियल दुकानदार हाफ़िज़ मौसम नुनारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ काल्ह खां धरणो जारी। रहबर चौक ते जारी धरणे में शहरियुनि मिटनि माइटनि ऐं सियासी समाज अॻवाननि जी वॾे अंग में शिरकत। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त केतिराई कलाक गुज़रण बावजूदि पुलिस जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। क़त्ल जो केस दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल कयो वञे। जेसीं ताईं समूरा क़ातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं एहतिजाजी धरणो जारी रहंदो। सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे मुख्य क़ातिलनि खे पुलिस गिरफ़्तार न करे सघी। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो संदसि सबाणे शहर चक में चालीहो। सॼी सिंध मां आयल सहाफ़ियुनि सियासी समाजी अॻवाननि जी वॾे अंग में शिरकत। क़ुरान ख़्वानी सहाफ़ी अॻवाननि जो चवणु आहे त 40 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस मुख्य क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। पुलिस सिर्फ़ ॾेखा ख़ातिर कचे में घुमी फोटो सेशन कराए वापसि पई अचे। क़ातिलनि खे बासर धुरियुनि जी पुठ भराई हासिल आहे। क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। पिथोरो भरिसां रामा पीर जे मेले में वेंदड़ यात्रियुनि सां हादसो। मीरपुर ख़ासि उमरकोट रोड ते मस्ता टायर बस थियण सबबि कल्टी। वॼणा फौत 20 खां वधीक ज़ख़्मी। तालुके अस्पताल मुंतक़िल 15 ज़ख़्मियुनि खे गणती चोगी हालत में मीरपुर ख़ासि रेफर कयो वियो। दादू भरिसां इंडस हाईवे ते दरगाह मस्त केहर शाह वेंदड़ ज़ाइरीन सां हादसो। कराची वासी 7 ॼणा ज़ख़्मी। जरवार भरिसां यारो लंड थाणे जी हद ॻोठ कोड़ो महर साखाणी में मुड़ुस हथां ज़ाल क़त्ल। जवाबदार ग़ुलाम फरीद शंबाणी बुगटी पंहिंजी ज़ाल खे छुरियुनि जा वार करे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो। सरहद थाणे जी हद में मुड़ुस हथां घरवारी क़त्ल। ॻोठ अलीहसन सावंत में जवाबदार ग़ुलाम नबी सावंत पंहिंजी घरवारी मुस्मात मोरा सावंत खे गोलियूं हणी क़त्ल कयो। जवाबदार घरवारी खे क़त्ल करण बाद फ़रार थी वियो। मामले जो को बि कारण मालूम न थी सघियो। खानपुर के कचे में शिकारपुर पुलिस की कार्रवाई। 1 महीनो अॻु अगवा थी वियल नौजवान बाज़ियाब। SSP ख़ालिद मुस्तफ़ा कोराई की अगवानी में खानपुर के कचे में ऑपरेशन। औरताने आवाज़ ते हिरखिजी अगवा थी वियल नौशर फरोज़ वासी नौजवान शाहिद कल्होड़ो के बाज़ियाब करायो वियो। ककड़ में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ प्यारो स्टेशन जा रहवासी रोडन ते निकिरी आया। इंडस हाईवे ते टायरनि खे बाहि ॾेई धरणो रोड ब्लॉक। गाॾियुनि जो कतारूं लॻी वियूं। अॻवाननि जो चवणु आहे त 1 हफ़्ते अंदरि चोरियुनि जूं 20 वारदातूं थियूं आहिनि जेके पुलिस वापसि कराइण में नाकाम थी चुकी आहे। फुरथियल सामान वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। कुबे सईद खान में सैफुल्ला मक्सी केनाल में निकरंदड़ ढोरे शाख में पानी की खोट खिलाफ आबादगार रोडन ते निकरी आया। आबादगारन जो गवादर मोटरवे ते कच्ची पुल वटि धरणो। सिंध बलोचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल। आबादगारन जो चवणु आहे त हिक पासे सारियल फसल खे पन वेढ़जी त तबाह कयो आहे त ॿिए पासे आपाशी खाते जी नाहिलीअ सबबि फसल सुकण लॻो आहे। ढोरे शाख में पाणी फराहम करे आबादगारन खे फाका कशी खां बचायो वञे।